पाकिस्तान जे 70 ऐं 75 साला दौर जी सियासी उतार चढ़ाव, तरक़ी, तनज़ली, उरूज ऐं ज़वाल खे सम्झण लाइ रुॻो अव्हां जा 5 मिंट घुर्जनि। छा पाकिस्तान जी इएं हालतनि खे मुसलसल तब्दील थींदो रहण में बादशाह, अॻवान, सियासतदान या कंहिं ताक़तवर क़ुवतनि जो हथु आहे? इन ई समूरी पस मंज़र खे सम्झण लाइ बस कुझु मिनट तारीख़ जी दरीअ खोले ॾिसूं त आख़िर मुल्क जी सरहदनि ते हिफ़ाज़त कंदड़ इदारा आख़िर छो रियासती मामलनि में मुदाख़लत कंदा आहिनि, या अॻवाननि जी कयल ज़ाती फ़ैसिलनि जे नतीजे में थियल नुक़सान जो अज़ालो करण लाइ ॿुॾंदी ॿेड़ीअ खे बचाइण लाइ लही पवंदा आहिनि, या को उन जो ज़िम्मेवार को ॿियो हूंदो आहे। इन ई समूरी सूरत हाल खे सम्झण लाइ बस कुझु मिनट लाइ हिकु तारीख़ ते नज़र, उमेद त अव्हां लाइ लाभाइती साबित थींदी। अचो त हिकु नज़र हिस्ट्री ते विझूं। चार्ल्स पहिरियों हिंदुस्तान में अकबर आज़म जी मौत खां पूरा 200 साल पहिरीं इंग्लैंड जी मलका एलिज़ाबेथ गुज़ारे वई। उन खां पोइ स्कॉटलैंड जो बादशाह तख़्त ते वेठो, जंहिं जेम्स पहिरियों जो लक़ब अख़्तियार कयो। अहिड़ी तरह इंग्लैंड ऐं स्कॉटलैंड जे गॾियल हुकूमत क़ाइमु थी। जेम्स पहिरियों बादशाह जी सभिनी फ़रमाननि ते मुकमल अख़्तियार हुअण जो ख़ासि हामी हो ऐं पार्लियामेंट खे पसंदि कोन कंदो हो। जल्दी पार्लियामेंट ऐं संदसि विच में झगड़ो थी पियो। हुन जी हुकूमती दौर में इंग्लैंड जा केतिरा ई कट्टर प्रोटेस्टेंट मादर वतन जी हंज खे हमेशा लाइ छॾण ते मजबूर थी पिया ऐं उहे अमेरिका में रहण जे ख़्याल खां 1620 ईस्वी में मी फ्लावर नाले जहाज़ ते रवाना थी विया ऐं अमेरिका जे उत्तरी सामूंडी किनारे ते कंहिं हंध वञी लथा, जंहिंखे हुननि न्यू लाई माउथ जे नालो ॾिनो। उन खां पोइ ॿिया बि केतिरा ई माण्हू उते देरो ॼमाइण लाइ वञी पहुता ऐं आहिस्ते आहिस्ते उभरंदी सामूंडी किनारे सां उन्हनि वसंदियुनि जो अंग वधंदो वञी 13 खे पहुतो ऐं आख़िरकार उहे वसंदियूं मिली मुतहदा मुल्क अमेरिका बणिजी वियूं। पर इहा घणो पोइ जी ॻाल्हि आहे। जेम्स पहिरिएं जो पुटु चार्ल्स पहिरियों हो। 1625 ईस्वी में संदसि गादी ते वेहण खां पोइ पुराणी छिकताण ॿीहर शुरू थी वई। 1627 ईस्वी पार्लियामेंट जे आॾो हक़नि जी हिकु पिटीशन ऑफ राइट्स पेश कई, जेका इंग्लैंड जी तारीख़ में हिकु अहम दस्तावेज़ लिखी वञे थी। उन में चयो वियो हो त बादशाह मुतलकुल अनान हुकुमरान कोन्हे, हू सभु ॻाल्हियूं पंहिंजी मर्ज़ी सां नथो करे सघे, हू गैर क़ानूनी तरीक़े सां न त अवाम ते टैक्स मड़ी सघे थो ऐं न ई उन्हनि खे गिरफ़्तार करे सघे थो। बादशाह ते जॾहिं पार्लियामेंट तरफ़ां पाबंदियूं लॻायूं पिए वयूं त चार्ल्स पार्लियामेंट खे टोड़ियो छॾियो ऐं हू उन ऐवान खे खां सवाइ हुकूमत करणु लॻो। पर कुझु सालनि खां पोइ खेसि पैसनि जी एतिरी त तंगी थी जो हुनखे मजबूरन ॿी पार्लियामेंट सॾणी पई। पार्लियामेंट खां सवाइ चार्ल्स जेके कुझु बि कयो उन ते माण्हू ॾाढा कावड़ियल हुआ ऐं नई पार्लियामेंट ते साणसि टकराव जी वजह पए ॻोल्हिया। 2 साल बि न गुज़रिया हुआ जो 1642 ईस्वी में घरू वेड़ शुरू थी वई, जंहिं में हिकु पासे शहनशाह हो, जंहिंजी मदद लाइ अमीर, नवाब ऐं फ़ौज जो वॾो हिसो हो। ॿिए पासे पार्लियामेंट हुई, जंहिंजी मदद लाइ दौलतमंद वापारी ऐं लंडन जा शहरी हुआ। ही घरू वेड़ केतिरा साल इंघंदी वई ऐं आख़िरकार पार्लियामेंट तरफ़ां हिकु अज़ीम रहनुमा ओलिवर क्रामवेल उथी पियो। मंझंदि गज़ब जूं तंज़ीमूं सलाहियतूं हुयूं। पंहिंजे मक़सद सां क्रामवेल हिकु नई फ़ौज जी तंज़ीम कई ऐं उनखे निज़म ऐं ज़ब्त जे जज़्बे सां टुबटार करे छॾियो। आख़िर क्रामवेल खे फतह थी ऐं शहनशाह चार्ल्स पार्लियामेंट जीती वियो। पार्लियामेंट जा केतिरा ई मेंबर अञा बि बादशाह सां ठाह करण लाइ तयारु हुआ, पर क्रामवेल जी नई फ़ौज उन ॻाल्हि खे ॿुधण में बि न पिए चाहियो। उन फ़ौज जी हिकु ऑफिसर कर्नल प्राइड बिना हबक जे पार्लियामेंट हाउस में दाख़िल थी अहिड़नि मेंबर खे धिके ॿाहिरि कढियो। हुन हादसे खे प्राइड्स पर्ज यानी प्राइड जी सफ़ाई चयो वेंदो आहे। हीउ रवैयो ॾाढो सख़्तु ऐं पार्लियामेंट जी अज़मत ऐं शान ख़िलाफ़ हो। जेकॾहिं पार्लियामेंट बादशाह जे हठ धर्मी जी मुखालफ़त कई हुई त हाणे ख़ुदि हुन जी फ़ौज हिकु अहिड़ी ताक़त बणिजी वई हुई जंहिं संदसि आइनी सुधारनि जो एहतराम न पिए कयो। बाक़ी बचियल मेंबर, जंहिंखे रिम्प पार्लियामेंट जो नालो ॾिनो वियो, चार्ल्स ते केस हलाइण जो फ़ैसिलो कयो
ऐं खेसि ज़ालिम गद्दार कातिल ऐं मुल्क दुश्मन करार ॾेई मौत जी सज़ा ॾिनी वई। 1647 ईस्वी में उन इंसान जो लंडन में सर कलम कयो वियो जेको संदन बादशाह रही चुको हो ऐं बादशाहत में बि लामहदूद अख़्तियारनि जो हामी हो। बादशाह बि आम माण्हुनि वारो मौत माणनि था। तारीख़ ॿुधाए थी त अक्सर शहनशाहनि जो मौत क़त्ल सां थियो आहे। लामहदूद अख़्तियारनि वारे शहनशाहियत ऐं क़त्ल ऐं खून जी चोली दामन वारो साथ आहे। इंग्लैंड जी बादशाहनि उन वक़्त ताईं लिक छिप में काफ़ी क़त्ल कराया हुआ, पर हिकु चूंडियल जमायत तरफ़ां पंहिंजो पाण खे अदालत बनाइण जी जुरत करणु, बादशाह खे मौत जी सज़ा ॾियणु ऐं पोइ संदसि सर धड़ खां धार करणु बिल्कुलु हिकु नई ऐं हैरत अंगेज़ ॻाल्हि हुई। ही हिकु अजीब ॻाल्हि आहे त अंग्रेज़ जेको हमेशह क़दामत पसंदि रहिया आहिनि, हुननि हिन तरीक़े सां हिन गैर मामूली मिसाल पेश कयो त हिकु ज़ालिम ऐं गद्दार बादशाह सां कहिड़ो वर्ताव करणु घुरिजे। उन हादसे सां यूरोप जे बादशाहनि, कैसरनि, राजानि, महाराजानि ऐं वॾनि माण्हुनि जूं दिलियूं कंबी वियूं। उहे सोचणु लॻा त जेकॾहिं अवाम एतिरो बेग़ैरत ऐं निकमो थी पवे जो उहो इंग्लैंड जी नक्श क़दम ते हलणु लॻे त उन जो कहिड़ो हशर थींदो। जेकॾहिं हुननि जो वस हले हा त उन्हनि मां केतिरा इंग्लैंड ते हमिलो करे उनखे चिथे विझनि हा, पर इंग्लैंड जी वाग उन्हनि ॾींहनि में कंहिं निकमनि बादशाहनि जे हथ में न हुई। पहिरियों भेरो इंग्लैंड हिकु जमहूरी मुल्क बणियो हो ऐं उन जी हिफ़ाज़त लाइ क्रामवेल ऐं उन जी फ़ौज तयारु हुई। क्रामवेल बि मिड़ई डिक्टेटर हो। हू लॉर्ड प्रोटेक्टर या मुहाफ़िज़ लॉर्ड चवराईंदो हो। हुन जी मुस्तहकिम ऐं दानिशवरानी हुक्मरानी में इंग्लैंड ताक़तवर थियो ऐं हुन जी जहाज़ी ॿेड़नि हॉलैंड, फ्रांस ऐं स्पेन जे ॿेड़नि खे मारे भॼायो ऐं पहिरियों दफ़ो इंग्लैंड यूरोप जी मज़बूत बहरी ताक़त बणिजी वियो। दोस्तो, तव्हां असां आम शहरी ऐं ॿाहिराड़ियुनि में रहण वारा सादा आमादा माण्हू आहियूं। मुल्क अगरि कंहिं ताक़तवर कुवतनि जे हथ में अची वञे थो त घणो धाड़ घोड़ा कंहिंखे करणु खपे, या घणो नुक़सानु आम माण्हू खे हूंदो आहे या लीडरनि, अॻुवाणनि, बादशाहनि खे। इन करे असीं इन्ही ॻाल्हि ते सर जोड़े वेही सोचणु खपे त आया केरु घणो दाहूं करे थो, कंहिंखे घणो फ़ाइदो थिए थो ऐं कंहिंखे घणो नुक़सानु थिए थो। असीं त आहियूं आम माण्हू।